रानीपुर मां के खबर दींदा आलम मदद अली सोलंगी की रिपोर्ट मुताबिक अगड़ा शहर की रहवासी सायमा जिस्कानी पंहिंजी अमल से गॾु यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध मीडिया ऑफिस गंबट पहुची। सायमा जिस्कानी पंहिंजे मुड़स साबिर फौजी ऐं चाचन आशिक महमद यूसुफ जिस्कानी ऐं सस के ज़ुल्मनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीडिया वारनि सां ॻाल्हि ॿोल कंदे सायमा चयो त मुंहिंजे मुड़स मूंखे माण्हुनि जे चवण ते लॻी मूं ते ग़लति इल्ज़ाम हणी मूंखे घरां कढी छॾियो आहे, जंहिंखे 6 महीनो थी वियो आहे ऐं मां पंहिंजे नंढनि बचड़नि सां मिलण भी नथो ॾे ऐं तलाक जूं धमकियूं थो ॾे। मुंहिंजा ॿार बि उन वटि आहिनि, मूंखे ख़र्चो भी नथो ॾे। मुंहिंजो IG सिंध SSP खैरपुर ऐं SHO अगड़ा खां इहो मुतालबो आहे त मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं मूंखे पंहिंजे मुड़स सां रहायो वञे ऐं मूंखे पंहिंजे बचनि सां मिलायो वञे। अभी तव्हांजो आखिरी मुतालबो छा आहे? तव्हांजो मुतालबो छा आहे? माना तव्हांखे पंहिंजा बच्चा मिलनि, ख़र्चा भी मिले। मक़सद तव्हांखे तलाक भी न ॾींदई, लाज माना बग़ैर कंहिं जवाज़ जे तव्हांखे घर मां भी कढी छॾियो अथई, ख़र्च भी नथो ॾे, बच्चन सां भी मिलण नथो ॾे। फौजी साहब मां जी सलाह IG सिंध DIG सखर SSP खैरपुर का फर्ज़ और कहिड़ी अपील कयो था शफ़ाफ़ इंक्वायरी कराए तव्हां इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं तव्हांखे बच्चा वापसि कया वञनि। खैरपुर गुलशन छा कंदो आहे? अच्छा, हाणे तव्हांखे बच्चा भी खसे छॾिया अथई? नाज़रीन, यही